साइंस क्लास सतों बाब 11 सबक 5 सर्किट जा क़िस्म टाइप्स ऑफ सर्किट। आउं आहियां साइंस उस्ताद नजीला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि सीरीज़ सर्किट जूं ख़ामियूं, डिसएडवांटेजिस ऑफ सीरीज़ सर्किट, पूर्व शॉर्ट सर्किट, पैरेलल सर्किट ऐं सर्किट जो इस्तेमाल, यूज़िस ऑफ सर्किट। अव्हांखे मालूम आहे त सर्किट करंट जे रस्ते खे चइबो आहे ऐं जेकॾहिं शयूं ॿरनि थियूं, पखो हले थो, बल्ब ॿरे थो, त उनखे असीं क्लोज़्ड सर्किट चवंदा आहियूं। सर्किट आम तौर ते जेको असां ठाहींदा आहियूं उहो हिकु बैटरी, तार ऐं हिकु बल्ब ते मुश्तमिल हूंदो आहे। पर इन खां अलावा जदीद जेके सर्किट इस्तेमालु थियनि था, उहे मोबाइलुनि जे अंदरि इस्तेमालु थियनि था, उहे ॾाढा पेचीदा हूंदा आहिनि। उन्हनि में तव्हांखे बैटरी, सेल या बल्ब वग़ैरह नज़र कोन ईंदा। ईअं ई वरी लैपटॉप जेको आहे या कैलकुलेटर आहे, उन्हनि में पिणु हाणे सर्किट इस्तेमालु थींदा आहिनि जेकी उन्हनि जे कमु करण जे पुठियां बिजलीअ जी सप्लाई करण जो मक़सदु पूरो कंदा आहिनि। सीरीज़ सर्किट, जेकॾहिं कंहिं बि सर्किट में उन जा सभई हिसा हिक ॿिए पोयां ॻंढिया वेंदा आहिनि त उहो सीरीज़ सर्किट ठही पवंदो आहे। हिन सर्किट में करंट हिक ई रस्ते सां हलंदो आहे ऐं करंट सभिनी शयुनि में बराबरि तक़सीम थींदो आहे। मिसाल जे तौर ते ही बैटरी आहे, उन में असां बटण लॻायो आहे ऐं पोइ तार जेका आहे बटण मां निकिरंदे हिकिड़े बल्ब ॾांहुं आई, वरी उन मां तार निकिती वरी ॿिए बल्ब ॾे आई, ऐं उन मां तार निकिती वरी टें बल्ब ॾे आई, वरी उन मां तार निकिती चौथे बल्ब ॾे आई, ऐं पोइ आख़िरकार उहा वरी बैटरी सां वापसि ॻंढिजे थी। हाणे ॾिसो त इन में बल्ब जेके आहिनि उहे हिक ॿिए जे पुठियां ॻंढियल आहिनि ऐं ॿियो इहो त करंट जेको आहे सो हिन हिकिड़े रस्ते सां ई वहे थो। हिन बल्ब ॾांहुं आयो, वरी हिन मां थींदो, वरी हिन बल्ब मां आयो। तंहिंजे करे हिन बैटरीअ जो जेको करंट हूंदो उहो हिननि सभिनी में बराबरि विरहाइजी वेंदो। ही डायग्राम जे ज़रिए सम्झायल आहे त ही बैटरी आहे ऐं पोइ बटण रखियल आहे, तार उन मां निकिती हिकिड़े बल्ब खे ॿारींदी, वरी ॿिए बल्ब खे ॿारियईं, वरी टें बल्ब खे ॿारियईं, वरी ईअं चौथे बल्ब खे ॿारे साॻो ई बैटरीअ में तार सां ॻंढे छॾी आहे। ही तरीक़ो आम तौर ते इस्तेमालु नाहे कयो वेंदो। घरनि में ही तरीक़ो सीरीज़ सर्किट वारो जेको इस्तेमालु आहे उहो कोन थींदो आहे। सीरीज़ सर्किट जूं ख़ामियूं, डिसएडवांटेजिस ऑफ सीरीज़ सर्किट। जीअं त सीरीज़ सर्किट में करंट हिक ई रस्ते सां वहंदो आहे त जेकॾहिं को बि ख़ाल या नुक़्स पैदा थींदो त समूरे सर्किट में करंट जो वेकिरो बंदि थी वेंदो। मिसाल जे तौर ते ही ॾिसो, ही बैटरी आहे, उन मां करंट सिर्फ़ु हिन ई रस्ते सां वञे थो। हाणे हिन में बल्ब ॻंढियल आहे, हिते बि आहे, हिते बि आहे। सो जेकॾहिं ही वारो मुंड वारो बल्ब ख़राबु थी थो पवे त करंट छा थींदो, हिते बंदि थी वेंदो, हेॾे अॻिते कोन वेंदो, ही बल्ब बंदि थी वेंदा। इहो हिन जो नुक़सानु आहे। मिसाल जे तौर ते ॾिसो, हिकिड़ी टैंक इहा आहे जेका मथे पई आहे भरियल, ॿी हेठि आहे। हाणे असां इन मां पाइप लाइन छिकीसीं, हिकिड़ी बुजी हईंसीं, ॿी बुजी हईंसीं, टीं बुजी हईंसीं ऐं पोइ पाणी हिन में अचे थो। जेकॾहिं हीअ बुजी ख़राबु थी पई, इहा जेका आहे सो बंदि थी वई आहे, हाणे छा थींदो, पाणी ईंदो त सही हेसीं ताईं, पर इहो हिते बंदि थी वेंदो, हिननि बुजियुनि ॾे पाणी ईंदो ई कोन। करंट जो मिसाल बि ईअं ई आहे। बल्ब ख़राबु थी पियो त हिते करंट जो जेको वहिकिरो आहे बंदि थी वेंदो, ब्लॉक थी वेंदो, हेॾे पोइ ते ट्रांसफर कोन थींदो। रोशनी ॾींदड़ बल्ब ऐं रुकावटकार रेज़िस्टर्स कुझु बिजलीअ जो मिक़दारु गर्मी ऐं रोशनी में तब्दील करे छॾींदा आहिनि। जेकॾहिं सीरीज़ सर्किट में तमामु घणा बल्ब लॻाया वेंदा त करंट विरहाइजी वेंदो ऐं गर्मी में बि ज़ाया थींदो ऐं बल्ब पिणु साॻी रोशनी सां डिम ॿरंदा। हाणे ॾिसो, तार में अंदरि रेज़िस्टेंस हिकिड़ी त मौजूदु हूंदी आहे, रुकावट। तंहिंजे करे तार में वधीक बल्ब लॻंदा त तार अञा डिघी थींदी ऐं हुन में रेज़िस्टेंस बि वधंदी, यानी करंट हिकु त रेज़िस्टेंस जे करे बि ज़ाया थींदो ऐं ॿियो बल्ब जेके आहिनि उन्हनि खे सभिनी खे जेको करंट मिले थो उहो विरहाइजी थो वञे। जीअं बल्ब वधंदा वेंदा त करंट उन्हनि सभिनि में जो विरहाइजंदो त बल्ब जेके आहिनि उहे डिम थींदा वेंदा। इहो हिन जो ॿियो जेको आहे सो नुक़सानु आहे। ॿियो क़िस्म आहे सर्किट जो पूर्व शॉर्ट सर्किट, पैरेलल सर्किट। पूर्व शॉर्ट सर्किट में करंट जी वहिकल आहे हिक खां वधीक रस्ता हूंदा आहिनि। हर हिक शाख या दायरे में ईंदड़ करंट बैटरी या मुख्य तार वारे करंट जे बराबरि हूंदो आहे।
बल्ब शामिल करण सां ॿियनि बल्बनि जे करंट ते असरु न पवंदो। बैटरी मां असां ॿ छेड़ा कढियासीं, हिकिड़ो तार जो हेॾां छेड़ो आयो, ॿियो हेॾां आयो। हाणे ॾिसो हिन मां बि 3 छेड़ा तारुनि जा निकिरनि था ऐं हिन मां बि 3 छेड़ा निकिरनि था। हर हिक छेड़े खे अलॻि बटण ऐं बल्ब मिलियल आहे, अलॻि बटण ऐं बल्ब मिलियल आहे। हिन खे तव्हां जेकॾहिं बटण खे बंदि कंदोसि त सिर्फ़ु ही बटण बल्ब बंदि थींदो, पर ही ॿरंदो, ही बि ॿरंदो। हर हिक ॾे अलॻि अलॻि जेको आहे सो करंट जो हिकिड़ो रस्तो ॾिनल आहे। इन जे करे उहे सभु हिकिड़े बटण ते न ॿरंदा, न ई वरी बंदि थींदा। इहो पैरेलल सर्किट जो फ़ाइदो आहे। ॿियो फ़ाइदो इहो आहे त हेॾां जेको करंट अचे थो उहो बराबरि तौर ते हिन खे बि मिलंदो, हिन खे बि मिलंदो, हिन खे बि मिलंदो। भले हेॾां तव्हां चोथों बल्ब बि हणो त हितां हुनखे करंट मिलंदो, उहो हितां त यानी जेको बैटरी ॾांहुं करंट थो अचे उहो हिन खे साॻियो ई वरी बि बराबरि मिलंदो। हिननि बल्बनि ते हुनजो असरु कोन पवंदो जेसि ताईं बैटरी तव्हांजी वोल्टेज में फुल आहे, त एसी ताईं हिननि सभिनी बल्बनि खे करंट बराबरि मिक़दार में मिलंदो, अलॻि अलॻि मिलंदो। उन्हनि ते को बि फ़र्क़ु कोन पवंदो बल्ब एड थियण सां, उहे डिम न थींदा। जीअं त पूर्व शॉर्ट सर्किट में करंट मुख़्तलिफ़ रस्तनि सां वहंदो आहे, त जेकॾहिं हिक रस्ते में ख़ाल या नुक़्स पैदा थींदो त ॿिया बल्ब ॿरंदा रहंदा। मिसाल जे तौर ते ही बैटरी आहे, उन मां हिकिड़ो रस्तो ही निकितो, इहो हिकिड़ो सर्किट थियो। वरी हिन मेन लाइन मां हेॾां ही तव्हांजो ही ॿियो सर्किट हिन मेन लाइन ताईं पहुतो, हे ॿियो सर्किट आहे। हेॾां वरी हीअं टियों ईंदो, उहो बि मेन लाइन सां मिलंदो। हाणे जेकॾहिं ही सर्किट हितां ख़राबु थी पियो या हितां ख़राबु थी पियो त ही बल्ब न ॿरंदो, ही बि ॿरंदो, ही बि ॿरंदो। जेकॾहिं ही वारो सर्किट ख़राबु थी पियो, हितां ख़राबु थी पियो या हितां ख़राबु थी पियो, त ही पोयां बल्ब जेके आहिनि उहे ॿरंदा। मिसाल जे तौर ते ही ॾिसो टैंक आहे पाणी जी भरियल, हितां इहो वहिकिरो पाणीअ जो ईंदो, हिन पाइप लाइन में बि वेंदो, हिते ॿुजी लॻाई आहे। वरी अॻिते ईंदो, हिन पाइप लाइन मां बि वेंदो पाणी, हिते बि ॿुजी लॻियल आहे। वरी तव्हां हेॾां अचो त हिन पाइप लाइन मां बि पाणी हेठि वेंदो, हिते बि ॿुजी लॻियल आहे। हाणे जेकॾहिं हीअ ॿुजी तव्हां बंदि था कयो, जीअं चयोसीं त हीउ बल्ब ख़राबु थी पियो, हीअ ॿुजी तव्हां बंदि था कयो त वहिकिरो सिर्फ़ु हेॾां न वेंदो, पर हेॾां साॻियो ई पाणीअ जो वहिकिरो खुलियल रहंदो। जेकॾहिं तव्हांजी हीअ ॿुजी बंदि आहे त सिर्फ़ु हिन मां पाणी कोन हेठि वेंदो, हिन मां बि वेंदो, हिन मां बि वेंदो। पैरेलल सर्किट में ईअं जेकॾहिं हिकिड़ो बल्ब ख़राबु थिए थो त ॿिया पंहिंजे लेखे पिया ॿरंदा। सर्किट जो इस्तेमालु, यूज़िस ऑफ सर्किट। जेका शइ बिजली या करंट ते हले थी उन में सर्किट लॻल हूंदो आहे। इहा ॻाल्हि तव्हां सम्झी छॾियो। रेफ्रिजरेटर हुजे, तव्हांजो एयर कूलर हुजे, एसी हुजे, तव्हांजी वॉशिंग मशीन हुजे, या तव्हांजी LED हुजे, या तव्हां हिन क़िस्म जा जदीद जेके औज़ार ॾिसो था जिन में अहिड़े क़िस्म जो सर्किट इस्तेमालु थींदो आहे, बोर्ड इस्तेमालु थींदो आहे, इहो पिणु सर्किट जो कमु कंदो आहे। मोबाइलुनि में अंदरि ही लॻल हूंदो आहे, कैलकुलेटर में अहिड़े क़िस्म जो हूंदो आहे, रेडियो में अहिड़े क़िस्म जो लॻल हूंदो आहे। सो सर्किट हर उन शइ में लॻल हूंदो आहे जंहिंमें बिजली जो इस्तेमालु थिए थो। जेका बिजलीअ ते हले थी उन में सर्किट ज़रूरु लॻल हूंदो आहे। सादियुनि शयुनि में सादा सर्किट, जॾहिं त पेचीदा शयुनि में पेचीदा सर्किट इस्तेमालु थियल हूंदा आहिनि। आमतौर ते असां तव्हांखे ॿुधायो हुयोसीं त असांखे सर्किट जा जेके हिसा हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि 4, हिकिड़ो बल्ब, ॿियो बटण, टियों तार, चौथी बैटरी। पर इन खां अलावा जीअं घंटी आहे, बज़र, या जीअं मोटर आहे, LED आहे, कैपेसिटर आहे, रिले आहिनि, इंडक्टर आहिनि, IC आहे, डायोड आहिनि, अहिड़ी क़िस्म जूं मुख़्तलिफ़ नंढा नंढा जेके पुर्ज़ा आहिनि उहे पेचीदा सर्किटनि में अॼुकल्ह इस्तेमालु थियनि था। सीरीज़ सर्किट में तार घटि ख़र्च थींदी आहे, पर उन में ही नुक़्स आहे त हिक शइ जो जोड़ ख़राबु थियो त ॿियूं शयूं पिणु न हलंदियूं आहिनि। इन करे ही सर्किट घरनि में इस्तेमालु घटि थींदो आहे। हिन में तार त घटि इस्तेमालु थींदी, पर नुक़सानु इहो आहे त हिकिड़ी शइ ख़राबु थी पई त ॿियूं पिणु कोन हलंदियूं, या वरी तव्हां हिकिड़ी शइ खे हलाइणु चाहियो था त घर जूं सभई शयूं उहे बि हलणु लॻंदियूं। घरनि में आमतौर पूरब शॉर्ट सर्किट पैरेलल सर्किट ज़रिए बिजली हलाई वेंदी आहे। इन में तार वधीक ख़र्च थींदी आहे, पर हर हिक शइ जो रस्तो अलॻि हूंदो आहे। मिसाल जे तौर ते ॾिसो, ही ॿाहिरां तारूं अचनि थियूं, ही तव्हांजो फ्रिज जो कनेक्शन थी वियो, वरी इहे तारूं वेंदियूं,
तव्हांजे लैपटॉप चार्जिंग जो कनेक्शन थी वियो। वरी अॻिते वञो त टीवी हलाइण जो कनेक्शन थी वियो। हाणे तव्हां हिन कनेक्शन खे हितां बटण खे बंदि करे छॾियो त हीउ बि हलंदो पियो, हीउ बि हलंदो पियो। पर तव्हां जेकर हिन खे बंदि कयो था त हीअ ॿ शयूं जेके आहिनि उहे तव्हां जूं ऑन हूंदियूं। इन जे करे पैरेलल सर्किट जेको आहे उहो घरनि में आम तौर ते इस्तेमालु थींदो आहे। ऐं जेकॾहिं को हिकिड़ो सर्किट ख़राबु थी पियो, मिसाल जे तौर ते फ्रिज वारो सर्किट ख़राबु थी पियो, तॾहिं बि ही वारा सर्किट जेके आहिनि उहे हलंदा रहंदा। असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।